इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जो निरालो सफ़र आलमी होता कुर्ब कचहरी लोक सकाफ़ती वरसे जी वारसी लाइ शुरू कयल हिन कुर्ब कचहरी में असां ऐं अव्हां माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल जो ज़िक्र कंदा आहियूं। सा क़ौम थी ज़िंदह रहे जा याद माज़ी थी करे हाल सां माज़ी गॾे तारीख़ साज़ी थी करे। यकीनन असांजी तारीख़ असांजो माज़ी तमामु घणो शानदार रहियो आहे। सुहिणो बहराड़ी जंहिंखे असीं ॻोठ चऊं था, जिते ॻोठनि जा गंवार रहनि था, ॻोठाणा रहनि था, पंहिंवार रहनि था, मारू माण्हू रहनि था, उन्हनि ॻोठनि जो मज़ो ई पंहिंजो आहे। बहराड़ीअ जो मज़ो ऐं तहज़ीबी सुञाणप अलॻि आहे। ॻोठनि में वॾा लोढ़ा, कचा रस्ता, ओॾकी ओसारीअ वारा वॾा कोट ॾिनल शानदार घरड़ा, जन जा कुशादा अंग। यकीनन राति जे वक़्तु आसमान ते टिम टिम तारा जेके शहर में नज़र नथा अचनि ऐं बहराड़ीअ में महसूस थींदो आहे त वाक़ई असां जंहिं ज़मीन ते रहूं पिया उन जे मथां कुदरत वारी कारसाज़ी सां हिकु कामिल कुदरत वारो आसमान बि आहे ऐं उन्हीअ ते तारा टिमकी रहिया आहिनि। दोस्तो, बहराड़ीअ खे जेकॾहिं यादि करियूं था त बिजलीअ जो निज़ाम न हो, तॾहिं ॾीए या लालटेन जे मेरांजड़ी रोशनी यानी हल्की रोशनी हूंदी ही बत्ती ॿारी वेंदी ही घासलेट जे ज़रिए ऐं घर जे कुशादनि अंगणनि मथां रातिनि जो अजीब निज़ारे जो मंज़र हूंदो हो। छा त उहे निज़ारा हूंदा हुआ जेके हिन वक़्तु पसी नथा सघजनि। सुहिणो, इन सां गॾोगॾु राति जे उन चांड्रोकीअ जे अंदरि पुरनूर चंड जी थधी अछे खीर जहिड़ी चांड्रोकी सिंध जे ॻोठनि ते नूर पई वसाईंदी हुई ऐं उहो नूर ॻोठनि ते अॼु बि वसी रहियो आहे। शहर जा माण्हू पंहिंजे मसनूई इलेक्ट्रॉनिक बिजलीअ जे चकर में, रोशनियुनि जे चकर में उन कुदरती नूर खां महरूम बणिजी विया आहिनि। सुहिणो, उहा राति गुज़ारण खां पोइ जॾहिं सुबुह जो बांग खे ॿुधबो हो त बांग ॿुधी उथबो हो ऐं निमाज़ पढ़ी रब पाक जो क़ुरान खोले उन जो दौर कबो हो। वॾड़ा ऐं वॾड़ियूं दौर करण खां पोइ उहे असांजूं मुक़दस अमड़ियूं जेके लस्सी विलोड़े मखण चाणा कढी घाटे मेट जहिड़ी लस्सीअ खे चौरनि में, गॾूअ में, कटोरनि में विझी करे पाड़ेसरनि जे ग़रीब ग़ुरबनि में विरहाए सुकून माणींदियूं हुयूं। को लोटो खणी ईंदो हो त उनखे वापसि न कबो हुयो ऐं लस्सी ज़रूरु ॾिबी हुई। ख़ासि करे असां वटि बहराड़ियुनि जे मंज़र में सुबुह जी आज़ान खां पोइ घर जी चकीअ ते पीसजंदड़ अटो, उखरियुनि में छड़जंदड़ चांवर यकीनन हर घर जी सुंदरता हुई। न अजाया ख़र्च हा, न अजाया शौक़ शोगल हा। ॻोठनि में मलाखड़ा हूंदा हा, ढगनि जी ड्रोड़ थींदी हुई, वंझ वटियूं थींदियूं हुयूं, ॿारनि में लिक लिकोटियूं हूंदियूं हुयूं। छा त उहो मंज़र हुयो। राति जो ओताकुनि ते गुजारतूं हूंदियूं हुयूं, हुनर हूंदा हा, पहाका, पिरोलियूं, सिंगार ऐं ॾहस सां गॾु ॾोर बैतनि जी ॾाहप हलंदी हुई। के वरी भिटाई जा बैत के सावण फ़क़ीर जे नड़ बैतनि ते हुंगारा हणंदा हा। कांभू बदल ॻोठाणा पाण में अची मोहबतूं विरहाईंदा हा। ॻोठ जे कचनि रस्तनि ते ॾिसबो हो त नांग जा गीसाटा नज़र ईंदा हा ऐं वरी ॾांद गाॾियूं हूंदियूं हुयूं। ॾांद गाॾी जे चीलनि जा निशान ई नुमाया हूंदा हा। यकीनन सोचे थो त आगाही उन वक़्त बि हुई ऐं अॼु बि आहे। टच मोबाइल न हुई, फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो हूंदो हो त ॿ सेल विझबा हा ऐं रेडियो वॼंदो हो। शाम धारे रेडियो तां ॾाढे फ़तेह ख़ान जी कचहरी ॿुधण जे लाइ मिलंदी हुई। राति जो सुध समा लाइ BBC तां सरबीन हलाई वेंदी हुई ऐं दुनिया जहान जे ख़बरुनि खां वाक़ुफ़ु थिबो हो।
ॻोठ जे ॿाहिरां जॾहिं बि को वाटड़ू गुज़रंदो हो त मथे ते ट्राल रखी सिर झुकाए लंघी वेंदो हो। मजाल आहे को लौणो फेरे। मुर्शिद लतीफ़ जे इन्हनि सिटुनि जीअं ख़ामोशी सां हलियो वेंदो हुयो त वठियो वंज वाट कंद मफेरिज के ॾहीं लौणे फेर लपाट लॻंदी आई लतीफ़ चवे। सो उन भरम शर्म ऐं हया जो अॼु काल थी रहियो आहे। मुक़दस सिंध जूं न्याणियूं माइरूं भेनरूं असां ऐं अव्हां जूं घर धन्याणियूं 7 क़ुराननि बराबरि सम्झियूं वेंदियूं हुयूं। तकरार खून फसादनि खां पोइ बि कोई न्याणियुनि जो मेड़ मिंथ काफ़िलो वठी वेंदो हो त मान माणे ईंदो हो। को बि सिंधी पंहिंजी क़यामत कारी कोन कंदो हो। बख़्शिण रवाज हो, मामूल हो। कंहिंखे बख़्शिण असां ऐं अव्हां मुकमल सुठो सवण सम्झंदा हुआसीं, पंहिंजे लाइ सआदत सम्झंदा हुआसीं। सभु ख़ताऊं बख़्श कयूं वेंदियूं हुयूं। उन्हनि मुक़दस अमड़ियुनि जे दर ते कही अचण खे इज़त जो ताज सम्झिबो हो। उन करे उन्हनि खे मान ॾेई शफ़क़त सां मथे तां हथ घुमाए चादर या पोती पाराए वापसि कबो हो। कहिड़ो बि वहिंवार वीचार हिसाब हूंदो हो त बि सभु ख़ताऊं माफ़ करे छॾिबियूं हुयूं। जीसरिणो मोट में वञण वक़्तु जॾहिं उहो काफ़िलो वञण लॻंदो हो त उन मेड़ मिंथ में जेके न्याणियूं, जेके माइरूं गॾु हूंदियूं हुयूं, यकीनन अजरक या रो ढाए घर जे लोढ़े ताईं या संदन सवारी ताईं गॾिजी अची उन्हनि खे रुख़्सत कबो हो, उन्हनि खे छॾण वेंदा हुआ। ऐं असांजा उहे सभा जहिड़ा सिंधी मारू माण्हू जन जे तॾे ते अचिबो हो, उहे तॾे जा तवंगल सुहिणा ऐं सुठा अल्फाज़, मिठा अल्फाज़ उचारींदा हुआ त असां ॿिन्ही जहाने सभु ख़ताऊं माफ़ कयूं। सोसरिणो मुंहिंजी सिंध अहिड़ी हुई दोस्तो। पोइ लाड़ हुजे या उतर, विचोलो हुजे या काछो, थर हुजे या बर, समूरी सिंध सान्याह हुई। प्यार हुआ, पाबोह हा, खुलूस सभिनि खे साॻिया हा। चङा मुड़स अदुल इंसाफ़ ईमान जा भरम भारोड़ी रखी बुछड़नि खे भरिसां भूंगो अॾणी कोन ॾींदा हुआ। तॾहिं वरी कहिड़ियूं महांगायूं हुयूं। अॼु महांगाई जो आज़ार आहे। उन वक़्तु अञा महांगायूं न हुयूं। हर शइ त पंहिंजी हुई। पंहिंजा खीर हा, पंहिंजूं मयूं हुयूं, धौरा हुया, आम हूंदो हो। ऐं सुबुह जी नेरनि में सचे मखण सां मखियल मानी मखण चाड़नि मथां, यानी जॾहिं मानी मिलंदी हुई त उन मानी गरम मानी चांवरनि जे चिलड़नि या ज्वर जी मानी रुगो मखियल न मिलंदी हुई, पर उन जे मथां मखण जो चाणो बि रखियो वेंदो हो। या वरी मखण में माखी या खंड मिलाए उन सां नेरनि कबी हुई, मानी खाइबी हुई। हर को वञी पंहिंजे पंहिंजे रोज़गार सां लॻंदो हो। को चांहि जो चस्को न हो। मंझंदि जी मानी साग सां खाइबी हुई। या वरी घाटी लस्सी हूंदी हुई जंहिंमें मखण पियो तरंदो हो। ऐं जॾहिं राति थींदी हुई, मांझांदे खां पोइ सांझांदे जो फ़िक्र हूंदो हो। राति जो भरियल खीर कटोरा, अछो भत, अॼु असीं उनखे चांवर सॾियूं था। उन भत जे अंदरि खीर मिलाइबो हो। को वरी महीअ सां खाईंदो हो या धोरे सां खाईंदो हो, या को वरी खीर में खंड मिलाए खाईंदो हो त उनजो मज़ो ई पंहिंजो हूंदो हो। सभु कंहिंखे पंहिंजो घरेलू देसी खाधो मिलंदो हो। को डालडा पकवान या बाज़ारी आयल अञा न आयो हो। जी सॼणो, जी दोस्तो, जी सिंध वासियो, तॾहिं का बि IMF न हुई। मुल्क मथां के बि कर्ज़ न हा। सुठी सिहत हूंदी हुई, सुठा अख़लाक हूंदा हुआ। सो दोस्तो, असांजी सोनवरनी सिंध जे फितरी हुस्न में अञा निखार आहे। जेकॾहिं नाहे त साॻियो प्यार नाहे, सिंगार नाहे। को वक़्तु हो जो सुर में मुसाग ऐं कजल सां असांजी कुंवार
जीअं राणे जी मूमल हुई ईअं मूमल जियां महकंदड़ लॻंदी हुई ऐं घोट खे मोड़नि हेठां अजरक ओढ़ाइबो हो या वरी खेसि बोसकीअ जी पग पाराइबी हुई। अॼु उन मुआशिरे जे अंदरि घोट खे अजरक ऐं पग जे बदिरां पोती पाराई वञे थी ऐं उन औरताणी पोतीअ जे मथां उनखे मोड़ ॿधा वञनि था। हिकु तरफ़ शरीयत जा लीका लताड़िया पिया वञनि त ॿियो उन मर्द जो फितरी हुस्न मुतासिर कयो पियो वञे ऐं टिएं पासे जंहिं खे लावनि जी राति पोती पाराई वञे उहो मुड़ुसु अॻिते छा कंदो। यकीनन इहो हिकिड़ो अफ़सोस जो मक़ाम आहे त असां जूं रीतूं रस्मूं मट बियूं पियूं वञनि। जीअं ज़िक्र थियो त अॻ में कजल ऐं मुसाग जे उन सूंह जो पंहिंजो मिसाल हूंदो हो। कुदरती हुस्न छो त ख़ूबसूरती कॾहिं बि सिंगार जी मुहताज न हूंदी आहे, पर अॼु मसनूई मेकअप ऐं पार्लर जा कलर मुर्गो शिकिल ई मटायो छॾीनि ऐं सुबुह जो सनान खां पोइ घोट पियो शक कंदो त मुंहिंजी साथियाणी रातो की साॻी आहे या का ॿी नई नवेल घर में दाख़िल थी आहे, छो त राति जो उन जे मुंहं जे मथां चापोड़ चढ़ियल हुआ। पार्लर वारनि हज़ारें रुपया वठी करे ऐं जेको मसनूई मेकअप कयो हो उन सां उनजी शिकिल ई तब्दील थी चुकी हुई। जी दोस्तो, अॼु असां पाण खे अप टू डेट करण जे चकर में असुल मां नकुल ऐं टाइगर मां बर्गर बनाए बदिलजी वेठा आहियूं। सो अचो त पंहिंजी सोनहरी माज़ीअ जे रवायतुनि खे अपनाए हाल जे ऊंदाहनि जो मुक़ाबिलो कयूं, पंहिंजी रोशन माज़ीअ खे वापसि आणे खेसि पंहिंजो करण जी कोशिशि करियूं। अचो त मिलावट खां पाक मुहबतुनि सां वरी अङण आबाद करियूं ऐं बुछड़नि माण्हुनि जो बाइकाट करे खेनि भरिसां भूंगो बि अॾिण न ॾियूं। सिंध सलामत, साथ सलामत।